हुजूर रहमतल लिल आलमीन कुर्बदार नबी जे कुलन जे सवार राकबे दोशे मुस्तफा आले रसूल आले बतूल आले अली सईदना व मुर्शिदना हजरत इमाम हुसैन आली मकाम रदी अल्लाह तआला अन्हु जे ज़िक्र जो ही मौक़ो मल्हायो वियो आहे। दोस्तों, सईदना इमाम हुसैन आली मकाम रदी अल्लाह तआला अन्हु जंहिंजो नसब आला, जंहिंजो हसब आला, जंहिंजो शान आला, जंहिंजी ज़ात आला, जंहिंजो मर्तबो आला, दुनिया में अहिड़ो को आबिद घटि हूंदो, दुनिया में अहिड़ो को शहीद घटि हूंदो। मां अव्हां जे ख़िदमत में अर्ज़ु कयां त सुनो हुसैन जंहिंजो उसूल ऐं फ़ुरूअ ॾाढो मज़बूत आहे। उन प्यारे सोणे हुसैन मदीने वारे जे बचड़े जे शान जी महफ़िल आहे। अल्लाह कंदो त असांजे बिरादरम अज़ीज़ मौलाना साहब अहल बैत जी मोहब्बत जे बारे में अव्हां खे कुझु सम्झायो आहे। मां अव्हां जे ख़िदमत में हुसैन जा फ़ज़ाइल ऐं शहीद जो शान ऐं शहादत जे बारे में अर्ज़ु कंदुसि। दुरूद महब सां पढ़ो त पहिरां मां क़ुरान जे आयत जो तर्जुमो कयां। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद मुबारक व सल्लिम अलैहि तस्लीमा। हिकिड़ो भेरो सभई गॾिजी इश्क़ ऐं महबत सां दुरूद शरीफ़। अबा क़ुरान ते जिन जो ईमान आहे उहे हथ मथे खणो। अज़ीज़ो दोस्तो, इहो क़ुरान करीम आहे। जंहिं क़ुरान करीम खे ॾिसी करे असां एतिक़ाद रखियो आहे, असां यकीन रखियो आहे त अल्लाह हिकु आहे। इहो क़ुरान आहे जेको ॿुधाए थो त मदीने वारो पर हक़ आहे। इहो क़ुरान ॿुधाए थो त रसूलुल्लाह जा सहाबी शान वारा आहिनि। इहो क़ुरान ॿुधाए थो त रसूल जा अहल बैत, रसूल जा क़रीबी रिश्तेदार वॾे शान वारा आहिनि। इहो क़ुरान ॿुधाए थो त निमाज़ फ़र्ज़ आहे, ज़कात फ़र्ज़ आहे, हज फ़र्ज़ आहे, रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ आहिनि। इहो सभु क़ुरान मां असांखे मिलियो आहे। ऐं इहो बि तव्हांखे ॿुधायां, असां जेका ॾेती लेती कंदा आहियूं, वापारु कंदा आहियूं, तलाक़ ऐं निकाह जा मसइला ॿुधाईंदा आहियूं, उन ते अमल कंदा आहियूं। हीउ पीउ आहे, पीउ जो ही मर्तबो आहे, अम्मा जो ही शान आहे, क़ुरान जे पढ़ण जो ही सवाबु आहे, ग़रीबनि मिस्कीननि खे ताम खाराइण जो ही सवाबु आहे। इहो सभु क़ुरान में आहे। हाणे इहे सभु ॻाल्हियूं अव्हां क़ुरान करीम खां ॿुधो था, क़ुरान ते अमल कयो था। हाणे शहीद जे मुतालिक़ अल्लाह जे राह में जेके शहीद थियनि था, जेके पंहिंजूं जानियूं रब करीम जे राह में क़ुर्बान कनि था, जेके मालिक मिठे जे नाले ते पंहिंजो सिर कपराइनि था, पंहिंजा बच्चा क़ुर्बान कनि था, वतन क़ुर्बान कनि था, इज़त क़ुर्बान कनि था, माल क़ुर्बान कनि था, बचड़ा क़ुर्बान कनि था। मुंहिंजा मौला उन्हनि जो शान छा आहे? अल्लाह ताला फरमाए थो, वला तहसबन्नल्लज़ीना कुतिलू
फी सबीलिल्लाह अमवाता। कुरान अजीजो दोस्तों, नबी पाक जा प्यारा गुलामो रब फरमाए थो जेके मुंहिंजे राह में क़त्ल कया विया, जेके मुंहिंजे राह में शहीद थिया, जिन पंहिंजूं जानियूं मूं रब करीम जे राह में कुर्बान कयूं, ओ मुंहिंजा मौला तूं पंहिंजे राह में शहीद थियलनि जे लाइ, तूं पंहिंजे राह में शहादत माणण वारनि जे लाइ तुंहिंजो हुकुम चाहे। रब फरमाए थो मां अव्हां खे हुकुम थो फरमाया त जेके मुंहिंजे राह में शहीद थी विया उन्हनि खे मुअल दिल ऐं दिमाग़ में गुमान न कयो, दिल में गुमान इहो न कयो त इहे के मरी विया। मां रब थो फरमाया त बल अहयाउन इंद रब्बिहिम युरज़क़ून। फरमाए थो इहे मुंहिंजा बाना मां रब जे राह में शहीद थियण वारा, मां रब जे नाले ते सिर कटराइण वारा, जानू कुर्बान करण वारा, मां रब फरमाए थो इहे ज़िंदा आहिनि। को माण्हू पंहिंजे ज़ाल वटि मानी खाईंदो आहे, को होटल ते मानी खाईंदो आहे, को साईं मोहम्मद रफ़ीक साईं दीन मोहम्मद वटि मानी खाईंदो आहे, को कंहिंजे औताक ते मानी खाईंदो आहे, को होटल ते मानी खाईंदो आहे, को अमीर जे औताक ते लंगर कंदो आहे, को इमाम हुसैन जो न्याज़ कंदो आहे, उन जाइ ते लंगर खाधो वेंदो आहे। पर फरमाए थो इंद रब्बिहिम युरज़क़ून, मुंहिंजा बाना मुंहिंजे राह में कुर्बान थियण वारा मां रब वटि रिज़्क़ ऐं रोज़ी खाईंदा आहिनि। क़ुरान जो एॾो चिटो हुकुम आहे, उनमें का इबहाम कान्हे, का मौज कोन्हे, इशारो कोन्हे, किनायो कोन्हे, सराहतन रब जो हुकुम आहे त मुंहिंजे राह में। पर थोरो इनखे खोलिया अञा ॿिए सिपारे में हीअ जेका मूं आयत पढ़ी आहे, जंहिं आयत जो मूं तर्जुमो कयो आहे, इन खां अॻु में ॿिए सिपारे में क़ुरान जी आयत आहे त वला तक़ूलू लिमन युक़तल फी सबीलिल्लाह अमवात। रब फरमाए थो जेके मुंहिंजे राह में शहीद थी विया उन्हनि खे ज़ुबान सां मुअल न चओ। मुंहिंजा मोरा खोलियो हिन ॻाल्हि खे, ओ मुंहिंजा मोरा असां गुनहगार ग़रीब आहियूं, तो रब जो आदर आहे त उन्हनि खे ज़ुबान सां मुअल न चओ। असां अखियुनि सां ॾिठो, उन्हनि खे तीर लॻा, उन्हनि खे तलवारूं लॻूं, उन्हनि खे नेज़ा भाला लॻा, उन्हनि जे जिस्म मां रत वियो, उन्हनि जी मुठी दर खां धार थी, उन जे जिस्म मां तेज़ फुआरो करे रत वियो आहे, उन जे मथां निमाज़ जनाज़ा थी, उनखे कफन ॾिनो वियो, उनखे क़बर में दफ़न कयो वियो। मरण खां बाद में उनजी मीरास तक़सीम थी वई, उनजी ज़ाल इज़त गुज़रण खां बाद में ॿियनि मर्दनि सां वञी निकाह कयो। मुंहिंजा मौला तो रब जो हुकुम आहे त ज़ुबान सां न चओ, भला जे ज़ुबान सां न चओ त दिल त न थी बाज़े। रब फरमायो त ज़ुबान सां बि इन ॻाल्हि ते मां रब करीम जे हुक्म ते अमल कयो, पर ॿिए मुआमिले में तव्हां दिल दिमाग़ में हलाईंदो, दिल दिमाग़ खे जेकॾहिं तव्हां गुमान में आणींदो त ॿी गिरफ़्त तव्हां खां कान थींदी। पर मुंहिंजे शहीदनि जे बारे में जेकॾहिं तव्हांजी दिल दिमाग़ इन पासे हली वई, दिल तव्हांजी इन पासे वई, दिमाग़ तव्हांजो इन पासे वियो त इहे मरी विया। रब फरमाए थो इन में बि अव्हांजी गिरफ़्त कई वेंदी।
अदा ओ मुझे हबीब जा प्यारा गुलाम कुरान हक़ा कुरान सच्चा कुरान जेका राह दसे थो उन ते जेको अमल कंदो वो दुनिया आखिरत में सुरखरू हूंदो। मां तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ कयां शहीद मदीने वारे घोट फरमायो त तूबा लिमन कुतिल फी सबीलिल्लाह। रब फरमाए थो उन मुंहिंजे मोमिन उम्मतीअ खे मां मुबारक थो ॾियां जेको अल्लाह जे राह में कुर्बान थो थिए। व तूबा लिमन मात फी सबीलिल्लाह, जेको अल्लाह जे राह में शहीद थिए थो। रब फरमाए थो मदीने वारो फरमाए थो उन शहीद खे मां मुबारक थो ॾियां। शहादत खुदा जो इनाम, शहादत रब जी रहमत, शहादत रब करीम जी मेहरबानी। मां तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ कयां त शहादत एॾो वॾो दर्जो आहे जो मदीने वारे घोट रब जे दरबार में अर्ज़ कयो ओ मुंहिंजा मौला मां तुंहिंजे राह में शहीद थिया वरी ज़िंदा थिया वरी शहीद थिया वरी ज़िंदा थिया। पिताई हुनजी तर्जुमानी पिताई फरमाए थो मुंहिंजे मथे जे हुजनि सिरनि 100,000 त तुंहिंजी साण तवार हर हर वधिया आहे हिकिड़ो। अज़ीज़ो दोस्तो सिर्फ़ हिकिड़ो वाक़ियो विच में अवां खे ॿुधायां त शहादत केॾो इनाम शहादत केॾी मेहरबानी आहे। सिर्फ़ हिकिड़ो वाक़ियो ॿुधो पोइ इमाम हुसैन जा फज़ाइल ॿुधो, इमाम हुसैन जी विलादत ॿुधो, इमाम हुसैन कीअं वॾो थियो, कीअं यज़ीद तख़्त ते वेठो, हुसैन कीअं सिर कटरायो, हुसैन कीअं करतब ॾेखारिया, हुसैन करबला में छो वियो, बच्चा कीअं शहीद कराए, पाण छो शहीद थियो। दुरूद पढ़ो त हिकिड़ो वाक़ियो ॿुधायांव। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद मुबारक व सल्लिम अलैहि तस्लीमा। मां जेका ॻाल्हि कंदुसि उहा क़ुरान ऐं हदीस हूंदी ऐं अहिड़ी ॻाल्हि हूंदी जंहिंजे ॿुधण सां तुंहिंजो ईमान ताज़ो थींदो। असांजे मुर्शिद पीरान पीर दस्तगीर जो मुर्शिद, उहो मुर्शिद केड़ा उहो केर साहिब शरीयत सैयदना इमाम अहमद बिन हंबल रज़ियल्लाहु ताला अन्हु। ओ मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर नया, मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर नया, दर छोड़ मगर दस्तगीर नया। ओ बुढ़ी बचड़ो वयुसे रत अरुनी बानी आयो अब्दुल कादिर जीलानी। ओ पोया सुभान अल्लाह कयो। ओ बुढ़ी बचड़ो वयुसे रत अरुनी बानी आयो अब्दुल कादिर जीलानी। जेको मर्द महबूबे सुबहानी, जेको मर्द महबूबे सुबहानी, छा अजब उहो अक्सीर नया। खुदा जो कसम जे तू नज़र कंदे त अलीअ जो फैज़, इमाम हसन जो फैज़, मदीने वारे जो फैज़, इमाम मोहम्मद बाकर जो फैज़, इमाम हसन मुसन्ना जो फैज़, इमाम जाफर सादिक जो फैज़, इमाम हसन अस्करी जो फैज़, सभिनी जो फैज़ हुज़ूर हो पाक वटा।
ऐं क़यामत ताईं हुज़ूर गौस पाक वटि इहा शइ रहंदी ऐं दुनिया ते इहा मिलंदी रहंदी। मूंखे हिकिड़ो ॿियो बि शेर यादि आयो आहे, दिलि थी चवे ॿुधायां। व्यास भई 12 महीने आमकन इंसान ईद। व्यास भई 12 महीने आमकन इंसान ईद। हर महीने ईद तोले गौसे आज़म जा मुरीद। हर महीने ईद तोले गौसे आज़म जा मुरीद। व्यास भई 12 महीने ओ मुस्तफ़ा जे बाग जो ही बि हिकिड़ो फूल आहे। मुस्तफ़ा जे बाग जो ही बि हिकिड़ो फूल आहे। मुल्क सारे जे अंदरि नालो जंहिंजो मशहूर आहे। शान में मटवे झड़ा तस करबला वारा शहीद। शान में मटवे झड़ा तस करबला वारा शहीद। व्यास भई 12 महीने। हज़रत सैयदना इमाम अहमद बिन हंबल फरमाए थो गौस पाक जो तरीक़त में बि मुर्शिदा ऐं शरीयत में बि मुर्शिदा। पाण फरमाइनि था शहादत जो रुतबो ॿुधिजो, शहादत जी अज़मत ॿुधिजो। ख़ुदा जो कसम दुनिया में तो सखी घणा ॾिठा हूंदा पर जे सखी आहे त हुसैन आहे। हर कुझु रब जे नाले ते लुटाए छॾियईं, हर कुझु अहिड़ो सखी दुनिया ते तो ॿुधो ई कोन्हे। अज़ीज़ो दोस्तो आबिद हुसैन 3 ॾींहंनि जो उञायल आहे, 3 ॾींहंनि जो 40,000 लश्कर साम्हूं आहे। पर जेकॾहिं बिना शिकवा ऐं शिकायत जे जेकॾहिं सभु कुझु क़ुर्बान कंदड़ आहे त उहो हुसैन आहे। अज़ीज़ दोस्तो नबी पाक जा प्यारा गुलामो हज़रत इमाम अहमद बिन हंबल फरमाए थो त मां बैतुल्लाह जो तवाफ़ पियो कयां। तवाफ़ कंदे कंदे ॾिसां थो त हिकिड़ो माण्हू बैतुल्लाह जे सदरनि खे चंबड़े पियो, वठे पियो, रोए पियो, चवे पियो ओ मुंहिंजा मौला मां तुंहिंजे पाक बैत में, मां तुंहिंजे पाक घर में आयो आहियां। ॿियनि सभिनी जा सवाल क़बूल कये पर मुंहिंजे दिलि जी ख़्वाहिश पूरी न कये। मां सम्झां थो त मुंहिंजी ख़्वाहिश पूरी तूं कोन कंदे। रोए बि पियो, इहे अल्फाज़ बि चवे पियो। बाबा थोरो हिनजो आवाज़ वधा मिठड़ा। अज़ीज़ो दोस्तो रात ॾींहुं वाइज़ करण जे करे गले ते थोरो असर आहे, न त मौली गुलाम मुस्तफ़ा ईअं कोन ॻाल्हाईंदो आहे, ईअं न सही। अज़ीज़ो दोस्तो मदीने वारे जा प्यारा गुलामो हीअ असांजी टेक आहे। इमाम अहमद बिन हंबल फरमाए थो त मूं ॾिठो त इहे अल्फाज़ चवे पियो मुंहिंजा मौला ॿियनि सभिनी जा कम कये, मुंहिंजो कमु कोन कई। तवाफ़ पूरो कयोसीं, नफ़िल पढ़ियोसीं, नफ़िल पढ़ी करे मूं चयो त ओ अदा बैतुल्लाह में तवाफ़ करण वारा, बैतुल्लाह जे सतरनि खे चंबड़ण वारा, तूं एॾी वॾी रहमत वारी जाइ ते बीठो आहे जिते हिकु नफ़िल पढ़जे त लख नफ़िल जो सवाब मिले। जंहिं जाइ ते तूं हिकिड़ो
रुपयो ख़र्च करी तो लख रुपयनि ख़र्च करण जो सवाब मिले। हिकिड़ो दरहम ख़र्च करी लख दरहम ख़र्च करण जो सवाब मिले। हिते विख विख ते नेकी मिलंदी आहे। हिते विख विख ते रब रहमत बरसाईंदो आहे। हिते विख विख ते रब रज़ामंदो ॾेखारींदो आहे। भला तूं अहिड़ी उमेद वारी जाइ ते नाव में बि छो पियो ॿुधाई। अर्ज़ कयाई ओ मुंहिंजा सुहिणा इमाम अहमद बिन हंबल, मां तुंहिंजे ख़िदमत में अर्ज़ कयां थो उहो वाक़ियो मुर्शिद आई। मां तोखे ॿुधायां थो त असां 7 ॼणा गॾिजी रूम जे बादशाहीअ में रूमियुनि सां लड़ण वियासीं, ईसाइनि सां लड़ण वियासीं। असां 7 माण्हू हुयासीं। होॾो काफ़िलो वॾो हुयो, माण्हू तमामु घणा हुया। असां 7 खे करे हुननि सुक कयो। असां ॾिसूं पिया न देहो तीर पर तकिया, न नेज़े पर न भाले पर भरवसा था तो एक सादी सी काली कमेली वाले पर। 7 ॼणा हुयासीं। असां 7 खे करे क़ैद कयाऊं। क़ैद करण खां बाद में तलवारियूं कढियाऊं। हिकिड़े असांजे दोस्त खे तलवार हणी शहीद कयाऊं। ॿिए खे कुठाऊं, ॿिए खे धकु हणियाऊं। जेकॾहिं मां दिलि में पियो चवां त ओ मुंहिंजा मौला मूंखे हिन इन दर्द खां, इन दुख खां, इन तकलीफ़ ऐं मुसीबत खां बचाइजा। दिलि में जो मूं सुवाल कयो त 6 माण्हू मुंहिंजा दोस्त कुसिजी विया, 6 माण्हू मुंहिंजा शहीद थी विया। मां बची मूंखे धकु कोन लॻो, पर मां ॾिसां पियो, नज़र पियो कयां, निहारियां त 7 ई आसमान खुलिया पिया आहिनि। पहिरें आसमान ते, ॿिए आसमान ते, टे आसमान ते, चौथे आसमान ते, 5 आसमान ते, 6 आसमान ते, 7 आसमान ते अल्लाह ताला जन्नत में हूर खे दरवाज़े ते बीठो आहे। जेके मुंहिंजा 6 दोस्त दुनिया मां रहलत करे विया, शहीद थी विया, उन्हनि उहे सभु जन्नत में पहुता। पर जेका 7 नंबर ते हूर हुई उहा मूंखे चवे पई, ओ फलाणा तोखे छा थियो, तोखे कंहिं बेनसीब कयो, तोखे कहिड़ी ॻाल्हि पोइते कयो जो तूं रब जे नाले ते शहीद थी, तूं मूं वटि जन्नत में अची आ। इन नेमत खां तोखे कंहिं महरूम कयो। पोइ ॾाढो दिलि में इरादो कयुमि त जेकॾहिं मां रब जे नाले ते क़ुर्बान थियां हा, जेकॾहिं मूंखे तलवारूं लॻनि हा, जेकॾहिं मूंखे तीर लॻनि हा, जेकॾहिं जिस्म खां जान जुदा थिए हा, ओ मुंहिंजा मौला, मुंहिंजा रब करीब तो मुंहिंजी ओॾी महिल त दुआ क़बूल कई। पर हाणे मां रोआं थो त इहा नेमत कीअं मिले, शहादत कीअं मिले, तुंहिंजे नाले ते क़ुर्बान थियण मूंखे कीअं ॾांहुं अचे जो मां क़ुर्बान थियां। इन शइ खां बदनसीबीअ जे करे, शहादत खां परे थियण जे करे मां बैतुल्लाह में मूंखे 5 साल मां तवाफ़ कंदो रहां थो ऐं रोअंदो रहां थो। ओ ख़ुदा जा प्यारा माना, मालूम थियो त शहादत एॾो वॾो ॾाज आहे, एॾो वॾो इनाम आहे जो उन जे लाइ ख़ुदा जा बाना रोंदा विया। मां अर्ज़ कंदो हलां, उन्हनि सभिनी शहीदनि जो शान तमामु वॾो आहे, पर सुहिणो हुसैन, ख़ुदा जो कसम, उनजी अज़मत खे बि मुंहिंजो सलाम आहे। सोने हुसैन जे शहादत के सलाम, सोने हुसैन जे इबादत के सलाम, सोने हुसैन जे इमामत के सलाम, सोने हुसैन जे सब्र के सलाम, सोने हुसैन जे इमाम हुजण के सलाम, ऐं सोने हुसैन जे बच्चन जे कुर्बानी करण ते मां उनखे सलाम तो पेश कयां। नंढड़ो आहे, अञा ॼाओ कोन्हे को, अञा अमर जे पेट में आहे, सोने हुसैन जो शान ॿुधो। नबी पाक जन मस्जिद नबवी में नमाज़ था पढ़नि,
किथे था नमाज पढ़न, मस्जिद नबी में नमाज था पढ़न, मदीने वारे जा जमायती केरन रसूलुल्लाह दा यार साहब सगोरा। ओ बेज़र बराबर में हाँ बानी बारो चलदी, गोली खा से गुलामा, गोली खा से गुलामा, पारस पाक में पुनल दी, बेज़र बराबर में हाँ बानी बारो चलदी। नबी साईं जब नमाज पढ़िया, नमाज पढ़ण खां बाद में महबूब करीम मुसल्ले ते वेहंदा हुया, अल्लाह जो ज़िक्र कंदा हुया, अल्लाह जो क़ुरान पढ़ंदा हुया, रब जी तस्बीह पढ़ंदा हुया, रब जो ज़िक्र कंदा हुया। पर उन्हें ॾींहुं मुझे महबूब मदीने वारे शहनशाह सलाम वरण खां बाद में दुआ घुरी, शेरे खुदा के फरमायो, ओ शेरे खुदा चंबो चंबे में दे, हथ हथ में दे, अज तुझे घर हलणो आहे, हाथों ने जन्नत के घर में हलणो आहे। अञा हुसैन आयो कोन हो, पर मदीने वारे के ख़बर हुई तो मुझो सोनो हुसैन अचण वारो आहे। सईदना अली मुर्तज़ा शेरे खुदा के मदीने वारा गॾु वठनि था। नबी पाक फरमायो तो ओ सोना अली, मां महबूब मोहम्मद करीम तुझी ड्यूटी थो रखा, दरवाजे ते बीही रह, मां अंदर वञा थो, जेस ताईं इजाज़त न ॾियां, जेस ताईं आवाज़ न ॾियां, जेस ताईं सॾु न कयां, अंदर अचण जी इजाज़त कान अथई। अजीजो दोस्तो, मदीने वारे जा प्यारा गुलामो, नबी पाक जन अंदर विया, सईदना सोने हुसैन जे आमद जो वक्त आ, अचण जो वक्त आ। ओ मुझे हबीब करीम सां प्यार करण वारा, मुझो महबूब मदीने वारे जो बचड़ो सोनो हुसैन दुनिया ते आयो आ। इमाम हुसैन के गुस्ल करायो वियो आहे। गुस्ल कराइण खां बाद में मदीने वारे सॼे कन में बांग चई आहे, खॿे कन में तकबीर चई आहे, मदीने वारे जे हथ में कतल जी नंढड़ी गड़ी आहे, ज़रड़ी पंहिंजे वात मुबारक में विझी करे सोने हुसैन जे वात में विझनि था। मुबारक मुबारक जो आवाज़ आहे, जो मुबारक मिड़ी गुनहगार खे यार अहिड़ो मिलियो तो वञी ख़ैर थिया। ॾियो मुबारक मिड़ी मुंहुं गुनहगार खे यार अहिड़ो मिलियो तो वञी ख़ैर थिया। प्यार मिलंदो मूंखे रोई न हो, पर प्यार अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया। नबी पाक फरमायो, ओ शेरे खुदा मुबारक थई। हज़रत अली साईं खे मदीने वारे घोट मुबारक ॾिनी। ओ सुहिणा अली, ॿियो केरु आयो आहे? हज़रत अली साईं अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, तुंहिंजा सहाबी सगोरा इंतज़ार में बीठा आहिनि। मदीने वारे फरमायो, तोखे बि मुबारक आहे, सिद्दीक़ अकबर खे बि मुबारक आहे, फारूक आज़म खे बि मुबारक आहे, उस्मान खे मुबारक आहे, अबू ज़र गफ़ारी खे मुबारक आहे, मिक़दाद खे मुबारक आहे, सलमान खे मुबारक आहे। मुंहिंजे महबूब करीम सभिनी गुलामनि खे हुसैन जे ॼमण जो मुबारक ॾिनियो आहिनि। नबी से फरमायो, भला ॿियो बि केरु आयो? नज़र करे निहार। शेरे खुदा अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, मूंखे 70 टोलियूं मलाइकनि जूं नज़र आयूं। 70 टोलियूं नज़र आयूं। केरा अॻियां? शेरे खुदा। केरा? शेरे खुदा अॻियां आहे। ओ मुंहिंजे हबीब करीम सां प्यार करण वारा। नबी पाक फरमायो, शेरे खुदा, तोखे कीअं ख़बर पई त 70 टोलियूं मलाइकनि जूं? वो राज़दार ख़फ़ी जली है, वो
वो राज दारे खफी जली है, जिधर भी देखो अली अली है। वो राज़दारे खफी जली है, वो राज़दारे खफी जली है, जिधर भी देखो अली अली है। गवाह मदीने की हर गली है, जिधर भी देखो अली अली है। अजीजो दोस्तों, मदीने वारे के अर्ज़ कयाई, या रसूल अल्लाह 70 टोलियूं मलाइकन जूं हुयूं, टोलियूं भी जुदा हुयूं, टोलियूं भी जुदा हुयूं। तूं जेकॾहिं मदीने, तूं जेकॾहिं शहर जो इल्म जो शहर आहीं, मुंहिंजा महबूब, तुंहिंजे दुआ सां मां उन शहर जो दरवाज़ो आहियां। मूं 70 टोलनि खे सुञातो आहे। ओचितो जिबरील आयो, जिबरील सां गॾु हिकिड़ो मलाइका, उहो रब जे मयार में आयल आहे। ॿई पर उन जा उॾामण खां कमु कोन था कनि, उॾामी कोन था सघनि। जिबरील आयो, छा थो चए, मुंहिंजी वार कजां शान वारा नबी, मुंहिंजी वार कजां शान वारा नबी, मुंहिंजी वार कजां शान वारा नबी। उते भेरो कजां ए भलारा नबी, मुंहिंजी वार कजां। तुंहिंजो नालो मोहम्मद आहे मिठो, असां हर मर्ज़ में आज़माए ॾिठो। ओ तुंहिंजो अबा फ़कीर होॾे बि कुझु हण त मां ॾिसां त कोई रोके त कोन थो। जे मक्सी फ़कीर ॿिया जमायती भॼण जी कोशिशि कंदा, आउं त थकल आहियां। ओ तुंहिंजो नालो मोहम्मद आहे मिठो, असां हर मर्ज़ में आज़माए ॾिठो। बस मुंहिंजो यकीन आहे त बीठो, सॼो ॾींहुं थो ॿुधी थो सहारा नबी, मुंहिंजी वार कजां। या रसूल अल्लाह, ही मूंसां मलाइक गॾु आयो आहे, रब जे मयार में आयो आहे, पर हिन जा कम कोन था कनि। नबी पाक सोणे हुसैन जा ॿई हथ मुबारक उन मलाइक जे परनि जे मथां घुमराया। मदीने वारा हथ खयान, ओ मेरे करीम मुझसे अगर कतरा किसी ने मांगा, ओ मेरे करीम मुझसे अगर कतरा किसी ने मांगा, तो दरिया बहा दिए हैं, दुर्बे बहा दिए हैं। नबी पाक दुआ फरमाइया, सुने हुसैन जा परन ते हथ लगा त मलाइकन जो बेड़ो पार थियो। मलाइकन जो बेड़ो पार थियो, उम्मत जो बेड़ो पार कोन थींदो? ज़रूर थींदो। मूंखे हिकिड़े माण्हू अगरि कन में चयो त साईं महिरबानी कजा, इहो शेर ज़रूर ॿुधाइजा जो साईं नाले मिठा बि पढ़ंदा हुया त अॼु तार मां बेड़ो तरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। अॼु तार मां बेड़ो तरियो, मिठा तुंहिंजे करे। गम दरे दविया वारो वरियो, मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे। अज़ीज़ दोस्तो, मदीने वारे जा प्यारा गुलामो, ॿी हिकिड़ी हदीस ॿुधो त पोइ शहादत ॾे हलूं। अज़ीज़ो दोस्तो, मदीने वारे जा प्यारा गुलामो, अमर खातून अतार केर नबीअ जो मौजज़ो आहे, वलीअ जी करामत हूंदी आहे, नबीअ जो मौजज़ो आहे। अबा
कानून इहो आहे, उसूल इहो आहे त औलाद इंसान जो पुट जे नस्ल मां हलंदो आहे, पर ही नबीअ जो मौजूदो आहे, ख़िलाफ़ आदत जे आहे। आदत ईअं कोन्हे त न्याणीअ जो पुट पीउ जो पुट सॾिबो आहे, न न, मां चवां थो न्याणीअ जो पुट उन जो सॾिबो आहे जेको उन न्याणीअ जो मुड़ुस हूंदो आहे। पर मां तोखे ॿुधायां ही रसूलुल्लाह जो मौजूदो आहे। रब फरमायो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो नस्ल उन जे पुट मां हलंदो, हज़रत इब्राहिम जो नस्ल उन जे पुट मां हलंदो, हज़रत नूह जो नस्ल उन जे पुट मां नस्ल हलंदो। पर मां रसूलुल्लाह जो नस्ल मदीने वारे जे बचड़े बचड़ी ख़ातून जन्नत जे नस्ल मां हलाईंदुसि। अल्लाह वॾो ई ख़ानदान, वॾे शान वारो, वॾे मान वारो अबा आहे या कोन? नबी साईं जन हिकिड़ो भेरो सिंगी छोड़ाई। पुराणे दौर में हज में सिंगी छोड़ींदा आहिनि, अब आहे या कोन? नबी पाक सिंगी छोड़ाई आहे। रत मुबारक जेको हुयो वयो उहो रत हजम सगोरे कहिड़े तरीक़े सां, पाकीअ सां या कहिड़ीअ शइ सां, सुईअ सां ॿाहिरि कयो आहे। सुईअ जो दौर कोन हुयो, चाकूअ जो दौर हुयो, छुरीअ जो दौर हुयो, कातीअ जो दौर हुयो, तीर तलवार जो दौर हो। महबूब जो मुबारक रत उहो ॿाहिरि कढियो वियो। महबूब फरमायो ओ मुंहिंजा प्यारा सहाबी, सहाबीअ जो नालो ज़हन मां निकिरी वियो आहे। मदीने वारे फरमायो त वञ, ही प्याले में जेको रत आहे इहो रत ॿाहिरि कंहिं हिफ़ाज़त वारी जाइ ते छॾे आहे। अल्लाह से फरमाए तो इन्नमा हर्रम अलैकुमुल मैतत, अल्लाह से फरमाए तो मैं तो हरामा, रत हरामा, खंजीर हरामा, शराब हरामा। ही जेको रत निकतो आ अल्लाह जे नबीअ जे जिस्म जो मुबारक रत आ, आम रत कोन्हे को। मदीने वारे फरमायो त वञ वञी ही अहिड़ी जाइ ते छॾे आ जिथे लतड़ न थिए, जिथे पेर न अचनि, जिथे कदम न अचनि, अहिड़ी जाइ ते छॾे आ। सहाबी ॿाहिरि वियो, वञी अल्लाह जे रसूल जो उहो मुबारक रत, सिंगी छोड़ायल रत वात ते रखे पी छॾियईं। ऐं लॻी तुंहिंजी तार या जन खे दुनिया में ओ दीवाना, लॻी तुंहिंजी तार या जन खे दुनिया में उहे दीवाना, लॻी तुंहिंजी तार या जन खे दुनिया में उहे दीवाना, तुंहिंजी तार या जन खे। मुस्लमान सॾाइण वारो तोखे रसूलुल्लाह जे सहाबनि जे शान जी ख़बर ई कान्हे। असां शाम वियासीं या रसूल वक़्तु शाम में दिमश्क में अल्लाह जे हिकिड़े महबूब जे सहाबीअ जे रोज़े मुबारक जे ज़ियारत लाइ वियासीं। ख़ुदा पाक जो कसम अॼा वो अखियुनि में मंज़र फिरे पियो जिथे हज़रत बिलाल हबशी बि उते हुयो। नबीअ जो प्यारो गुलाम हज़रत अबू हुरैरा उते हुयो, नबीअ जा ॿिया सहाबी उते हुया। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिकिड़े सहाबीअ जे क़बर ते वियासीं, उन जो नालो सैयदना उबई बिन काब रज़ियल्लाहु तआला अन्हु हुयो। उन नबीअ जे सहाबीअ जे क़बर ते वियासीं। ॿाहिरि तख़्तो लॻो पियो, बोर्ड लॻो पियो, उन बोर्ड ते उन जो नालो, उन जे पीउ जो नालो, उन कॾहिं इस्लाम आंदो, रसूलुल्लाह तां कहिड़ी कुर्बानी ॾिनाई। पढ़ंदे पढ़ंदे मूं पढ़ियो त लिखियो पियो हुयो त हिकिड़े भेरे मदीने वारे घोट फरमायो, ओ सुना उबई मां मोहम्मद करीम क़ुरान थो पढ़ां, इन क़ुरान जो दौर मुंहिंजो तूं ॿुध।
अर्ज़ कयई या रसूल अल्लाह मां कहिड़ी अल्लाह जो पुटु आहियां तो रसूल अल्लाह जो क़ुरान ॿुधा मूंखे ताक़त कान्हे का मुंहिंजो एॾो रुतबो कोन्हे को मदीने वारे फरमायो तो उबई बिन कैब मूंखे रब करीम आदर कयो आहे त मुंहिंजा महबूब जे तूं क़ुरान जो बोल ॿुधाई त उबई बिन कैब खे ॿुधायो रसूल अल्लाह जो सचो सहाबी हो यारन जो शान छाए ऐ सरदार खां पुछी ॾिस यारन जो शान छाए ऐ सरदार खां पुछी ॾिस रंग राज जो पतो पे ऐ क़ुरान खां पुछी बाहिर तवज्जो कयो ओ मुझे हबीब जा प्यारा गुलाम खुदा जो कसम हज़रत बिलाल हबशी जे मज़ार ते वियासीं उन सहाबी सबोरे उन जो दिल में केॾो मुस्तफ़ा जो इश्क हुयो केॾी नया रसा हुई उल्फत बिला लजी केॾी नया रसा हुई उल्फत बिलाल जी लिखंदो सना कलम छा हज़रत बिलाल जी अल्लाह अकबर हक चार यार या अली दम दस्तगीर जिंदाबाद अजीजो दोस्तों हजरत बिलाल हबशी जे मज़ार ते वियासीं अल्लाह अकबर कबीरा खुदा जो कसम किताब लिखियो आहे त हजरत बिलाल हबशी जे मथां जॾहिं इज़राइल आयो त पाण सुतो पियो आहे घर वारी मथां बीठी हुई कंडीशन मुड़ुस जी ॾिसे थी हजरत बिलाल हबशी पंहिंजे उन मलाइक इज़राइल खे ॾिसी ख़ुशि थो थिए चवे थो उमर आए ओचितो कहिड़ी जहमीर तो ॾिठे भौतियो सोखो मंझ सवीर तो मियां मंझ मलीर अब न ॾिठे तूं कॾहिं चयाई वाह तरबार ख़ुशीअ जो इज़हार कयाई ख़ुशि थियो आहे खिले थो घर वारी चवे थी मां सम्झां थी त तूं मूंखां जुदा थियण वारो आहे तूं मूंखां परे थियण वारो आहे मां दुहागण बणजण वारी आहियां मुंहिंजो सुहाग मूंखां परे पियो थिए रोए पई वीचारी हज़रत बिलाल चयो त ओ मुंहिंजी घर वारी तूं भली रो पर मां ख़ुशि थो थियां छो त मदीने वारे खे ॾिठे ॾाढा ॾींहं थिया आहिनि शायदि क़बर में मदीने वारे जो दीदार थींदो तॾहिं मां रोआं थो त मदीने वारे जो क़बर में दीदार थींदो ओ मां कीअं मिला तोसां मिठा मां कीअं मिला तोसां मिठा मेलो न थिए पोइ छा कजे तुंहिंजे करे जेकर खणी अल्लाह तुंहिंजे करे जेकर खणी जीअरे जिस्म पूरा जे मां कीअं मिलां अज़ीज़ दोस्तों हज़रत बिलाल हबशी जे मज़ार ते वियासीं असां सां आशिक़ गॾु हुया खुदा जो कसम हज़रत बिलाल हबशी जे मज़ार खे भाकुर पाए रोअनि पिया ओ मुंहिंजा मौला असांजे दिल में हज़रत बिलाल जे दिल में जेको इश्क हुयो उन इश्क जी बूंद ऐं ज़रड़ी असांखे अता कर अज़ीज़ो दोस्तो मदीने वारे जा प्यारा गुलाम रसूलुल्लाह जे साहब जो वॾो शान बाहूं मदी अर्ज़ कयां थो त कॾहिं तव्हां पंहिंजा ऐब ॾिठा कॾहिं तूं पाण में झांके ॾिठो आहे त मां छा आहियां मुंहिंजो किरदार छा आहे मुंहिंजो अख़लाक छा आहे मूं वटि निमाज़ आहे
या न, मूं वटि रसूलुल्लाह वारो तरीक़ो आहे या न, चइनि यारनि पंतनि पाक वारो दब आहे या न, कामिलनि वलीअनि वारो रस्तो आहे या न, पहिरां तूं पाण में ॾिस मतां मदीने वारो मुंहुं न ॾेखारे। बिदाई फरमाए थो हुजत न रखो तन सां मता फिरी न पंहिंजो कन, लखे लोधाए कढियूं बानियूं बारो चन, पोइ रोज़ियूं रत वतन जेके दर मथे हुयूं दादियूं। हिकिड़ी हदीस ॿुधो, मदीने वारो मस्जिद नबवीअ में आहे। नबी पाक सॼो हथ हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे हथ में हीअं ॾिनो आहे, खॿो हथ ॿिए जे हज़रत उमर जे हथ में ॾिनो आहे। नबी पाक फरमायो, ओ मुंहिंजा सहाबियो निहारियो, हा कज़ा नुबास यौमल क़ियामत। ख़ुदा पाक जो कसम आहे, मुंहिंजे मदीने वारे घोट फरमायो त फारूक आज़म ऐं सिद्दीक़ अकबर क़यामत जे मैदान में, महशर जे मैदान में जॾहिं क़ब्र मां उथंदासीं त मूंसां हीअं गॾु हूंदा। कंहिंजो फरमान आयो, मदीने वारे जो फरमान आहे, ओ महबूब मिठे जे प्यारनि जी, महबूब मिठे जे प्यारनि जी असां कोले लधी आ पाक गली, अखरुनि ते रखे असां चुमंदा हूं, अखरुनि ते रखे असां चुमंदा हूं, अबू बकर उमर उस्मान अली। अजी दोस्तो ॿिए पासे हलियो ॾिसो, पर इन शइ जी ज़रूरत आहे, छो त मूंखे ख़बर आहे त तव्हां सभु रसूलुल्लाह जा सचा आशिक़ आहियो। मदीने वारे जे फैज़ में तव्हांखे यकीन आहे, पर जिन खे यकीन न आहे उहे बि ॿुधनि। मां अर्ज़ कंदो हलां त मदीने वारे जा चार यार हुसैन जे किरदार मां ईअं थो लॻे त जेकॾहिं यज़ीद पलीद आहे, जेकॾहिं यज़ीद शराबी आहे, जेकॾहिं यज़ीद ज़ानी आहे, जेकॾहिं यज़ीद रसूलुल्लाह जे रस्ते खां हटियल आहे, इमाम हुसैन वटि सुपाह कोन्हे, लश्कर कोन्हे, मिल्कियत कान्हे, माण्हू कोन्हनि के, तीर तलवारियूं कोन्हनि के, पर हुसैन करबला में पंहिंजो सिर कटराए थो। जेकॾहिं सिद्दीक़ अकबर ग़लतीअ ते हुजे हा त शेरे ख़ुदा चुप करे विए हा। अबा कसम अथव रब करीम जो, जेकॾहिं फारूक आज़म ग़लतीअ ते हुजे हा, शेरे ख़ुदा चुप कोन करे हा। जेकॾहिं उस्मान गनी ग़लतीअ ते हुजे हा त शेरे ख़ुदा चुप करे कोन विए हा। अल्लाह साईं इन्हनि सभिनी खे पाण में खंड ऐं खीर कयो। इहो तुंहिंजे सम्झ जो फेर आहे, लाए दिल विच दिल बर दे रे, ओ तेरे देखण दे विच फेरे, तेरे देखण दे विच फेरे। अजीजो दोस्तो, मदीने वारे जा प्यारा गुलामो, अॻिते हलूं था। मदीने वारो मुंहिंजो महबूब, मदीने वारो शहनशाह आहे। बीबी खातून जन्नत हिकिड़े भेरे मदीने वारे जे दरबार में आई। इमाम हसन भी गंदा, इमाम हुसैन भी गंदा। या रसूल अल्लाह इन्नहुमा इब्नाक वरिस मा शैया। हदीस जा लफ्ज़न बीबी खातून जन्नत नबी पाक के अर्ज़ करे, या रसूल अल्लाह ही ॿई बचड़ा तुंहिंजा पुत्र अथई, हिननि ॿिन्ही खे वरसो अता फरमा। केरु थी चवे मूंखे अॼु हुकुम थियो आहे त अॼु असांखे 2 कलाक वाइज़ ॿुधा। हाणे कलाक वाइज़ कयो अथनि त बि तव्हां ढिला थी विया सफ़ा। अगरि साईं मौली साहब तव्हांखे अलाए कहिड़ी इंजेक्शन लॻाई जो मां सुभान अल्लाह सुभान अल्लाह, पर हाणे तव्हां छो मां डरो आहियां तॾहिं ॾाढा सुभान अल्लाह चओ न। हीअ मूवी भरिजे पई, ॿार माण्हू ॿुधनि पिया, ॻोठ जा माण्हू ॿुधनि पिया। मां तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां
त अमर खातून अतर मदीने वारे जे दरबार में आई। या रसूल अल्लाह इन्नमा इब्नाक वरिसुमा शैया, ही ॿई तुंहिंजा बचड़ा थी, इन्हनि ॿिन्ही बचड़नि खे तूं वरसो अता फरमाए। नबी पाक इमाम हसन खे गोॾे ते विहारियो। नबी पाक फरमायो त ओ सुना सन, जेके रब मूंखे नेमतूं ॾिनियूं आहिनि, जेके रब करीम मूं ते एहसान कया आहिनि, जेके रब मूंखे वसो ॾिनियूं आहिनि, जेका रब महिरबानी कई आहे, उन्हनि अताउनि मां, उन्हनि महिरबानियुनि मां ॿ महिरबानियूं तो ते थो कयां, ॿ हुसैन ते थो कयां। ओ मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा, ओ मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा, तो दरिया बहा दिए हैं, दुर्बे बहा दिए हैं। अजीजो दोस्तों, मदीने वारे जा प्यारा गुलामो, इमाम हसन खे कहिड़ियूं ॿ शयूं मिलियूं, इमाम हुसैन खे कहिड़ियूं ॿ शयूं मिलियूं। मदीने वारे फरमायो, ओ सोना हसन, सरदारी बि तोखे थो ॾियां ऐं मां पंहिंजी हेबत ऐं रोब बि तोखे थो ॾियां। ओ सोना हसन, सरदार तूं। हिकिड़ो भेरो इमाम हसन नबी साईं जे हंज में वेठो। ॿुधजो, इन में वॾो दर्श अथव। नबी पाक फरमायो, ओ मुंहिंजा सहाबियो, ओ मुंहिंजा प्यारा गुलामो, ओ सिद्दीक़ अकबर फारूक आज़म, निहारियो, नज़र कयो, इन इब्नी हाज़ा सय्यद, ही मुंहिंजो बचड़ो जेको मुंहिंजे हंज में वेठो आहे, इहो सय्यद आहे। छा आहे? सय्यद आहे, सरदार आहे। उन सय्यद सरदार जो बचड़ो गौसुल आज़म अथव। केरु अथव? गौसुल आज़म अथव। नबी साईं सां प्यार करण वारा। नबी साईं फरमायो, ओ मुंहिंजा सहाबियो, हीउ जेको मुंहिंजे हंज में बचड़ो वेठो आहे, इहो सय्यद आहे। इन इब्नी हाज़ा सय्यद। ओ मुस्तक़बिल जी नबी साईं जन हिकिड़ी ख़बर पिया ॾियनि, ॿुधो त तव्हांजो हां थरे। इन इब्नी हाज़ा सय्यदुन, नबी साईं फरमाए त ही मुंहिंजो पुटु सरदार आहे। लअल्लल्लाहु बैन फ़िअतैन अज़ीमतैन मिनल मुस्लिमीन। मदीने वारे फरमायो त ही मुंहिंजो बचड़ो सरदार आहे। हिन सरदार मुंहिंजे बचड़े जे सदके में ॿिनि वॾनि अज़ीम जमातुनि मुस्लमाननि में हिन सुहिणे इमाम हसन जे सदके सुलियो थींदो। ॾाढा सुभान अल्लाह। अज़ीज़ो दोस्तो, मदीने वारे जा प्यारा गुलामो, नबी साईं फरमायो, कंहिं फरमायो, माण्हू चवंदा आहिनि असां तव्हां त उन्हनि मां कोन आहियूं, पर हाजी गुलाम नबी उन्हनि जो ज़िक्र कयो आहे त रसूल सां तुंहिंजी रीस खोटा, रसूल सां तुंहिंजी रीस खोटा, खबीस तुंहिंजो ख़्याल छा आहे। इहो न पहुचई त छा ख़बर हुई त हराम छा आहे हलाल छा आहे। अजीज़ो दोस्तो, नबी साईं जन मुस्तक़बिल जी ओ अॻिते 25, 26, 28 साल 30 साल पोइते थियण वारे वाक़े ॾे मदीने वारे इशारो फरमायो त ओ मुंहिंजा प्यारा गुलाम, ओ मुंहिंजा सहाबियो, ही मुंहिंजो पुटु सय्यद आहे। हिन मुंहिंजे बचड़े जे सदके में, हिन मुंहिंजे बचड़े जे महरफत सां ॿिनि अज़ीम टोलनि में जेके ॿई मुस्लमान टोला हूंदा, उन्हनि ॿिनि अज़ीम मुस्लमाननि जे टोले में इमाम हसन जे मार्फत सुलियो थींदो।
अजीजो दोस्तों कंहिंजा टोला हुया, कहिड़ा टोला हुया? हिकिड़ो मुश्किल कुशा जो टोलो आहे, ॿियो हज़रत अमीर मुआविया जो टोलो आहे। अमीर मुआविया बि सहाबी आहे, हज़रत अली बि सहाबी आहे। अमीर मुआविया जी इज्तिहादी ग़लती आहे, इज्तिहादी। ओ मुझे हबीब करीम जा प्यारा गुलाम दिल जे हुजूर सां ॿुधंदार जो नबी साईं अॻु में ख़बर ॾिनी आहे, रसूलुल्लाह जी हदीस मौजूद आहे, तोखे बकवास करण जी छो ज़रूरत पई आहे? ओ मुझे हबीब करीम जा प्यारा गुलाम दिल जे हुजूर सां ॿुधजा। नबी साईं फरमायो त सरदारी बि हिन खे थो ॾियां ऐं रोब हिन खे मां थो ॾियां, रोब बि हिन खे थो ॾियां। उहो रोब कहिड़ो? नबी पाक फरमायो त अल्लाह ताला अहिड़ियूं शयूं मूंखे ॾिनियूं आहिनि जेके अॻियनि नबियनि मां कंहिंखे उहे वस्तू मिलियूं ई कोन्हनि। नबी से फरमायो त अल्लाह साईं मूंखे उहो रोब ॾिनो आहे, उहा हेबत ॾिनी आहे, उहो दबदबो ॾिनो आहे जो मां जेकॾहिं महीने जे पंध ते परे हुजां, दुश्मन महीने जे पंध ते हुजे, मां रुगो तलवार में हथ विझां त दुश्मन में उते ॾकणी पवंदी। अल्लाह जे रसूल फरमायो, मदीने वारे घोट फरमायो त मां उहो रोब ऐं दबदबो इमाम हसन खे थो ॾियां। आयो इमाम हुसैन जो वारो, कंदासीं अॼु नबी साईं जे उन्हनि जे स्वार दूंगा ॾियूं। ॾाढा सुभान अल्लाह कयो। कंदासूं अॼु बितरतीब तव्हांखे जेसि ताईं मां हली सघियुसि बितरतीब तव्हांखे ॿुधायां त तव्हांजी दिलि ख़ुशि थिए। कंदासूं अॼु नबी साईं जे उन्हनि जे स्वार जूं ॻाल्हियूं, भला कंहिंखे नरवारी जूं, भला कंहिंखे नरवारी जूं, मुसाफ़िर यार जूं ॻाल्हियूं। कंदासूं अॼु नबी साईं जे उन्हनि जे स्वार जूं ॻाल्हियूं। नबी पाक फरमायो इमाम हुसैन खे मदीने वारे घोट छा ॾिनो? छा ॾिनई? दुरूद पढ़ंदे ॾिसां ज़हन मां लही वियो। नबी पाक फरमायो त इमाम हुसैन खे पंहिंजी जुरियत ऐं सखावत इमाम हुसैन खे थो ॾियां। कंहिंखे थो ॾियां? रसूलुल्लाह जी हदीस आहे त मुंहिंजी जुरियत, मुंहिंजी हिम्मत, मुंहिंजी बहादुरी हुसैन खे आहे। ऐं मदीने वारे फरमायो त मुंहिंजी सखावत, जेको सखावत जो मुंहिंजो भाङो आहे, मां आयशा सिद्दीका फरमाए थी त रमज़ान शरीफ़ जो महीनो ईंदो, मदीने वारो ईअं सखावत कंदो जीअं छूट हवा खुलंदी आहे। नबी पाक फरमायो त उहा सखावत मां सोणे हुसैन खे थो ॾियां। हाणे ॿुधजा त उन सखी हुसैन मदीने वारे सखावत कई, मदीने वारे इहो वंड ॾिनो। मदीने हीअ जेका क़ौम आहे इन्हनि रसूलुल्लाह जे दीन खे तरक कयो आहे, कानून जी भञकड़ी कई आहे। मां हुसैन जेसि ताईं ज़िंदा आहियां रसूलुल्लाह जे दीन जी या कानून जी भञकड़ी हुसैन बर्दाश्त कोन कंदो। अजीजो दोस्तो, वलीद जेको मदीने जो गवर्नर हुयो, यजीद जे तरफ़ां मुक़रर थियल हुयो, उहो चवे थो ओ सुहिणा हुसैन बेअत कर। पाण फरमायूं त हुसैन बेअत नथो करे सघे। छा नथो करे सघे? बेअत नथो करे सघे। दुनिया जे वॾेरनि ऐं अमीरनि जा हिकिड़ा ज़ुल्म हूंदा आहिनि, ग़रीबनि खे कुचलण जे लाइ, ग़रीबनि खे ख़तम करण जे लाइ, ग़रीबनि जे ताक़तुनि खे सल्ब करण जे लाइ मुख़्तलिफ़ हरबा हलाईंदा आहिनि। हाणे वलीद छा चयो त आराम भी हाथ आएगा, राहत भी मिलेगी, दौलत भी मदीने की, हुकूमत भी मिलेगी।
आराम मिलंदी, हुकूमत मिलंदी, हर कुछ मिलंदो। इमाम हुसैन फरमायो तू क्या है और क्या है तोरा, वो अमीर शाम करते हैं बादशाह कहीं बेअते गुलाम। बादशाह कदे गुलामन जू बेअतू कई वंजा। सोने हुसैन फरमायो त नाने मुस्तफा वटा आवाज पियो चे त ओ हुसैन तुमने भी जरा कर सब्र दिखाया तो कौसर भी मिलेगा, जन्नत भी मिलेगी। इमाम हुसैन दिल में इरादो कयो, इमाम हुसैन जी अॻियां ॿ ॻाल्हियूं अहम ॿुधायां थो, ईमान ताज़ो हूंदो। इमाम हुसैन रसूलुल्लाह जे फरमान में पढ़ियो त अल्लाह साईं जिब्रील खे हिकिड़ो भेरो हुकुम फरमायो, जिब्रील फलाणो जेको ॻोठ आहे न उन जी चकी पटे ओ मथे खणी हेठ। जिब्रील अर्ज़ कयो मुंहिंजा मौला इहो जेको ॻोठ आहे जंहिं ॻोठ जे चकी पटण जे लाइ तू रब आदर थो करी, मुंहिंजा मौला इन में त तुंहिंजो हिकिड़ो बांडो रहे थो जेको आबिद आहे, तुंहिंजी इबादत करण वारो आहे, तुंहिंजा सजदा करण वारो आहे, तुंहिंजो तहज्जुद पढ़ण वारो आहे, इशराक पढ़ण वारो आहे, कंहिंखे आज़ारण वारो कोन्हे, कंहिंखे तकलीफ़ ॾियण वारो कोन्हे। रब फरमायो त इहो शैतान गुंगो शैतान आहे जो सिर्फ इबादत ताईं महदूद आहे, न ज़िना खे ख़त्म करण जे लाइ आवाज़ थो उतारे, न ज़ालिम जे ख़िलाफ़ आवाज़ थो उतारे, न बेनमाज़न खे निमाज़ लाइ थो चवे। रब फरमाए थो इन जे इबादत जी मूंखे परवाह कान्हे, छो त हू मुंहिंजे हुदूद ते अमल नथो करे, माण्हुनि खे चङाईअ जो अमर बिल मारूफ़ नही अनिल मुनकर नथो करे। इन करे मां रब जो आदर थई त चकी पटे ज़मीन ते उछलाए। इमाम हुसैन फरमायो त अल्लाह जो फरमान हो त अमर बिल मारूफ़ ऐं नही अनिल मुनकर कयां, अहिड़ी नही कयां, अहिड़ो जवान थी बीहा जो क़यामत ताईं मां सोने हुसैन जो नालो हुजे। हिकिड़ो वाक़ियो, ॿियो हिकिड़ो वाक़ियो नंढड़ो ॿुधो। इमाम हुसैन जे अॻियां इहा शइ बि हुई त नबी साईं जा आख़िरी दिहाड़ा हुया। छा साईं? महबूब करीम जा आख़िरी दिहाड़ा हुया। मदीने वारा दुनिया मां रब ॾे वञण वारा हुया। नबी पाक जन खे हज़रत बिलाल हबशी अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह मूं बाग चया निमाज़ जो टाइम थियो आहे, छा फरमान आहे? मदीने वारे फरमायो त मुर्रू अबा बकरन फलयुसल्लि बिन्नास। मदीने वारे फरमायो ओ बिलाल मां मोहम्मद करीम अचण जहिड़ो न आहियां, बीमारी जेका आहे मूंखां फैज़ वठण आई आहे, मां आदर थो कयां त मुर्रू अबा बकरन फलयुसल्लि बिन्नास। सिद्दीक़ खे हुकुम कयो त उहो मुंहिंजे मुसल्ले ते बीही मां मोहम्मद जी निमाज़ पढ़ाए। अजीजो दोस्तो, मदीने वारे जा प्यारा गुलामो, इहा शइ बि ॿुधण वटि आहे त हिकिड़ो भेरो महबूबन करीमन खे इफ़ाक़ो थियो। हबीब करीम आया, सिद्दीक़ अकबर पोइते हटण जी कई, पर मदीने वारे चयो त मां तुंहिंजे भरिसां थो वियां, निमाज़ तूं पढ़ा। अजीजो दोस्तो, महबूब करीम जो आया न, हाजी गुलाम नबी महेश्वर को उते बीठो, छा थो चए? खिली गुंड थोरड़ो खोले लियो लजपाल पातो थई, खिली गुंड थोरड़ो खोले लियो लजपाल पातो थई, नमू हिकिड़े मगर बिड़नी, ओ नमू हिकिड़े मगर मिड़नी, गुलामन भी सुञातो थई, खिली गुंड तोड़ो खोले। ओ माखी मिठी ॾाढी मगर मुंहिंजो मिठल तंहिंखां मिठो मेठा जी तिनखे ख़बर अल्लाह में
ॾिठा जजी तिनखे ख़बर जिन रूबरू दिल पर ॾिठो माखी मिठी। नबी साईं जन आख़िरी अयामनि में हज़रत उसामा बिन ज़ैद खे मोकिलियो त वञ शाम में जेके ईसाई आहिनि वञी उन्हनि सां लड़, तूं आहीं मुंहिंजे ग़ुलाम जो पुटु पर सहाबनि जो अॻुवान करे तो ॿार खे मां उन ते मोकिलिया। अज़ीज़ो दोस्तो ही जुर्फ़ में पहुता पोयां अल्लाह जे रसूल रब जो अमर मञियो। ख़बर पइजी वई आहे माण्हुनि जा हाव फाटी पिया, माण्हू दाऊ करण लॻा। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जॾहिं ॿुधाऊं माण्हुनि त अल्लाह जे रसूल रब जो अमर मञियो आहे, हिन दुनिया मां मुंहिंजा महबूब करीम अॻियां दुनिया ते विया आहिनि, माण्हुनि जो दाऊ कयूं। उसामे खे ख़बर पई त अल्लाह जा रसूल पंहिंजे असली मक़ाम ते विया, छो त मदीने वारे फरमायो हो त हयाती ख़ैरुन लकुम व ममाती ख़ैरुन लकुम। मां जे ज़ाहिरी ज़िंदगीअ में तव्हां सां गॾु आहियां त तव्हां लाइ भलाई आहे, पर जे गुंबद ख़ज़रा में मां आरामी थियां त तव्हां लाइ भलाई आहे। उसामे लश्कर खे चयो त ओ लश्कर वारो मां उसामू आदर थो कयां त इहे तलवारूं मयाननि में विझो, जल्द कयो वापसि मदीने शरीफ़ में हलो। सिद्दीक़ अकबर फरमायो उसामा तोखे त महबूब आदर कयो त शाम वञ तूं छो मोटे? अर्ज़ु कयाई ओ मुंहिंजे हबीब करीम सां प्यार करण वारा मदीने वारे घोट जे ग़ुलाम उसामे अर्ज़ु कयो साईं मूं माण्हुनि जूं दाहूं ॿुधियूं, जिन्ननि में रड़ाट ॿुधियुमि, मलाइकनि में दाहूं ॿुधियुमि, हूरन गिलमाननि रुनो आहे, आसमान रुनो, ज़मीन रुनो, मूंखे रोअण जो आवाज़ कनि पियो आहे। मूं सोचियो त अल्लाह जा रसूल हे जहान ज़ाहिरी छॾियो अथनि, मां मोटी आयो आहियां त मता माण्हू मुर्तद थियनि, मता माण्हू इस्लाम खां पोइते थियनि, तोखे लश्कर जी ज़रूरत पवे, मता सिद्दीक़ अकबर खे तीर तलवारियूं लॻनि, मां मोटी आयो आहियां त मां तुंहिंजी हिफ़ाज़त कयां। सिद्दीक़ अकबर फरमायो त रसूलुल्लाह जो हुकुम अॻु में आहे जे मुंहिंजी जान कुर्बान थी वञे परवाह कान्हे, बच्चा कुर्बान थी वञनि परवाह नाहे, तूं वञ रसूलुल्लाह जो हुकुम मुक़द्दम आहे। जॾहिं उसामू इतां निकितो शाम में जेके ईसाई हुया उन्हनि चयो त मातन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन्हनि चयो त अल्लाह जो रसूल दुनिया मां रेलत करे वियो आहे, हाणे असां सां मुक़ाबिलो केरु कंदो? पर जॾहिं हज़रत उसामा बिन ज़ैद सहाबा किराम सां शाम जे भरिसां जॾहिं उन्हनि जे घोड़नि जी ताप हुननि विधी आहे त हुननि जा तलवारियूं हथनि मां छॾाए वयूं आहिनि। हुननि सोचियो त अल्लाह जो नबी दुनिया तां रेलत करे वियो आहे, अल्लाह जो अमर मञे वियो आहे, पर रसूलुल्लाह जा सचा सहाबी असां ते लुट था कनि, असांखे मारण लाइ अचनि था, चइबो ते रसूलुल्लाह जा सचा सहाबी आहिनि। इमाम हुसैन फरमायो त रसूलुल्लाह जो हुकुम मुक़द्दम आहे। मदीने वारे फरमायो ओ त ओ सुणा हुसैन तोखे करबला जे मैदान में शहीद थियणो आहे, मां तोखे इम्तिहान में मां रसूलुल्लाह तोखे पास थो करायां। अज़ीज़ दोस्तो रात जो टाइम आहे, सोनो हुसैन नबी पाक जे रोज़े ते आयो आहे। या रसूल अल्लाह मां उहो हुसैन आहियां जंहिं लाइ तूं ॾिघा सैदा कंदो हुए, जंहिंजे लाइ आसमान मां जन्नत मां तूं जोड़ा घुराईंदो हुए, जंहिंजे लाइ तूं ख़ुतबो छॾे सुणे हुसैन खे कुलनि ते खणंदो हुए, हरणियूं मुंहिंजे लाइ घुराईंदो हुए। मुंहिंजा महबूब मदीने वारा मूं इंतज़ारु कयो आहे त उहो टाइम कॾहिं थो अचे, उहा घड़ी कॾहिं थी अचे जो मां पंहिंजी जान रब जे दीन तां मां कुर्बान कयां। नबी साईं दुआ फरमाई आहे, सोनो हुसैन मजबूर न आहे, सोनो हुसैन मक़ाम रज़ा में आहे। ख़ुदा पाक जो कसम हे दाहुन करण वारा आहे, फटाकन हणण वारा, मां रब करीम जो कसम थो खणी ॻाल्हि कयां त जेकॾहिं अल्लाह जो नबी हज़रत सैयदना अयूब अलैहिस्सलाम जंहिंजे जिस्म में कीड़ा आहिनि, रब फरमाए थो उरकुद बिरिजलिक, उरकुद
बिरिजलिक हाज़ा मुग़्तसलन बारदुन व शराब। ओ सुना अयूब, तू हिन जाइ ते लतण त हिन जाइ ते पानी थधो मिठो चश्मो निकरंदो। अल्लाह जे नबी जे लतण सां मिठो चश्मो निकरे थो। बीबी मरियम जंहिं सुकल खजीअ जे हेठां हज़रत ईसा खे जनम ॾिए थी, सुकल खजीअ खे चिके थी, वहुज़ी इलैक बिजिज़इन नख़लत क़ुरान करीम जो आर्डर आहे त सुकल खजी सावा पंहिंजा पन करे ऐं फर आणे ऐं उहे ॾोॾा आणे, कचा न पर पक्का ॾोॾा। अल्लाह जे नबीअ जे अमर बीबी मरियम जे जेको आहे सो वात में पवनि था, उन जे हेठां नहर वहे थी। हज़रत इस्माइल जे खुरड़ीअ सां ज़मज़म जो खूह वहे थो त हज़रत इमाम हुसैन जे आदर करे हा त फुरात नदी कॾहिं बि जवाब कान ॾिए हा, पर चयईं त मां मक़ाम रज़ा में आहियां, जेका रब जी रज़ा आहे हुसैन जी उहा रज़ा आहे। खुदा पाक जो कसम, सुहिणो हुसैन मजबूर न हुयो, अमर ख़ातून अतर जे दरवाज़े ते आयो आहे, उन जे क़बर ते आयो आहे, हाणे मदीने मां मोकिलाए थो। रात जो टाइम थियो आहे, मदीने जूं बतियूं उझामी वयूं, नबी पाक जो बदलो काफ़िलो कतारे थो। छा थो चए? अस्सलामु अलैका खुदा हाफ़िज़, अस्सलामु अलैका खुदा हाफ़िज़, मुंहिंजी अल्लाह वारी मिठा नाना वण दे है बाणे जा, अॼु हे वण दे है बाणे जा, अॼु हे मां हुसैन ॾिठा से ॾिठा नाना, अस्सलामु अलैका खुदा हाफ़िज़। काफ़िलो कतारियईं, काफ़िले ते हज़रत अली जा पुत्र, हज़रत अकील जा पुत्र, हज़रत जाफ़र जा पुत्र, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे इमाम हसन जा पुत्र, हज़रत अली जा पुत्र, हज़रत मुस्लिमा, हज़रत इमाम अली अकबरा, हज़रत अब्बासा, हज़रत अबू बकर बिन अलिया, हज़रत उस्मान बिन अलिया, हज़रत उमर बिन इमाम हसना, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खानदान जा बचड़ा उन्हनि उठनि ते सवार थियनि था। जेॾी महिल मदीनो छॾीनि था, मदीनो छॾियाऊं त हिकिड़ो आवाज़ ॾाढो दर्दनाक आयो। आवाज़ कहिड़ो आयो त मिलियो सदमो सजर, मिलियो सदमो सजर, अॻियो मुंहिंजो वगर मूंखां विछड़ी वयो, हाय मूंखां विछड़ी वयो। मिलियो सदमो सजर, थोरी ॾुखी आहे पर पढ़ायो न। मिलियो सदमो सजर, मिलियो सदमो सजर, अॼु मुंहिंजो वगर मूंखां विछड़ी वयो, हाय मूंखां विछड़ी वयो। इमाम हुसैन काफ़िला तो मूंखे मारवड़नि जा वेझा ॾस पियान, हलंदे हलंदे अज़ीज़ो दोस्तो मके पाक में पहुतो आहे। मके मां इमाम मुस्लिम खे कूफे वारनि जे ख़तनि जे इसरार ते सईदना इमाम हुसैन इमाम मुस्लिम खे मोकिलियो। इमाम मुस्लिम उतां ई ख़त लिखी मोकिलियो त कूफे वारा 40,000 उन्हनि माण्हुनि असांजे हथ ते हथ रखे बेअत कई आहे, सुना हुसैन हाणे हली आहे। अज़ीज़ो दोस्तो मदीने वारे जा प्यारा गुलामो, इमाम मुस्लिम ख़त रवानो कयो। इमाम हुसैन ताईं अञा ख़त उहो कोन पहुतो, पोयां हालतूं तब्दील थी वयूं। इमाम मुस्लिम शहीद थियो, इमाम मुस्लिम जा बचड़ा शहीद थिया, इमाम हुसैन खे ख़त मिली वियो आहे। इमाम हुसैन हाणे करबला ॾे तयार थो थिए। इते चैन रसूलुल्लाह जे वतन सहाबन सदोरनि जा मशवरा इमाम हुसैन जे अॻियां हुया जे चारई मशवरा बयान कंदुसि त पोइ ते हली न सघंदुसि। सिर्फ़ हिकिड़े वॾे जलीलुल क़द्र सहाबी हज़रत अब्दुल्ला इब्न अब्बास, जेको हज़रत अलीअ जो सोट आहे, जेको नबीअ जो सोट आहे, जेको हज़रत अब्बास जो फर्ज़ंद आहे, जेको वॾो
वो चवे थो हुसैन मूं ॿुधो आहे त तो कूफे करबला जी तयारी कई आहे चई त यार हा वाकई मूं कई आहे मां हिकिड़े इंतज़ार में आहियां कॾहिं में त शलया रसाण पूरो इक़रार थी वञे शलया रसाण पूरो इक़रार थी वञे धड़का हुसैन जो हीउ सिरधार थी वञे अब्दुल्ला बिन अब्बास जो मशवरो अर्ज़ कई त साईं जिन कूफे वारनि तोॾे ख़त लिखियो आहे उहे कूफे वारा बेवफ़ा थी तुंहिंजे बाबे सां वफ़ा कान कयाऊं तुंहिंजे पगदार भाउ इमाम हसन सां वफ़ादारी कान कयाऊं मां सम्झां थो उहे पैसे जा पुट आहिनि मशवरो ॾियां थो जे ईअं कंदे त बहितर आहे न त मूंखे सुठे नतीजे निकिरण जी उमेद कान्हे इमाम हुसैन फरमायो कहिड़ो मशवरो थो ॾीं कि मशवरो इहो थो ॾियां त महिरबानी कर तूं उन्हनि ख़त लिखंदड़नि खे आर्डर कर त यज़ीद जा जेके उम्माल यज़ीद जा कम करण वारा जेके उन जाइ ते गवर्नर आहे उन जाइ ते काज़ी आहिनि उन जाइ ते ढल वसूल करण वारा टैक्स वसूल करण वारा उम्माल जेतिरा बि यज़ीद जा नुकर थियल आहिनि उन्हनि सभिनी खे क़त्ल कनि या भॼाइनि उन खां बाद तूं कूफे वञ न त कूफे वारा तोसां साथ मुश्किल थियनि इमाम हुसैन फरमायो ओ अब्दुल्ला बिन अब्बास तू संग में मुझो चाचो आ बाबे जो भी सोट आ मुझे नाने जो भी सोट आ मुझे दादे हजरत अब्बास जो तू पुट आ मशवरे जी मेहरबानी पर हुसैन मुड़ंदो कोन हुसैन वींदो हुसैन करबला में वींदो करबला जे अंदर वञी करे हुसैन सिर ॾींदो बच्चा ॾींदो कुर्बानी कंदो पर हुसैन पोइते हटण वारो आहे ई कोन अज़ीज़ो दोस्तो माण्हुनि हज जी तयारी कई आहे सोणे हुसैन करबला जी तयारी कई आहे इमाम हुसैन जॾहिं निकितो आहे माण्हुनि खे फेज़ ॾींदो ॾींदो ॿ तारीख़ मुहर्रम जी आहे किथे पहुतो आहे करबला में पुछा कई त उठ अॻिते हलनि कोन था घोड़नि खे नीर पइजी विया आहिनि मिठाई फरमाए थो 9 नीर 10 दाणियूं 15 पेंद पियान बघाड़ियूं बगलनि में ॾाढा ॾोह लॻान पर जॾ सॼण यादि पियान त छिरक छिनाय में हिकिड़े अबा ओ बकरार फ़कीर ॿुधाए त ही कहिड़ो मैदान आहे हीअ कहिड़ी सरज़मीन आहे ॿुधायूं त हीअ उहा ज़मीन आहे जंहिं ज़मीन खे नेनवा चइबो आहे जंहिंखे तुफ़ चइबो आहे भला ॿियो नालो की हिन जो नालो आहे करबो बला छा नालो आहे करबो बलाए पाण फरमाए त हाज़ा मन्ना रिकाब ना असांजे सुवारनि जे ॿधण जी जॻह ही आहे हीअ करबला जी जाइ आहे भिटाई को उते बीठो भिटाई फरमाए थो करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं जहिड़ो यज़ीदनि साम्हूं जुंबी जोड़ियाऊं पोइ मुंहुं न मोड़ियाऊं पसीता तरार जो अज़ीज़ो दोस्तो सोणे हुसैन फरमायो त मूंखे नंढे हूंदे जी हिकिड़ी ॻाल्हि यादि आहे त मुंहिंजो बाबो हज़रत अली मुर्तज़ा शेरे ख़ुदा जंगे सिफ़ीन में लड़ण जे लाइ वियो हुयो जॾहिं उतां ई मोटियो मां बि बाबे सां गॾु हुउसि मुंहिंजो वॾो भाउ इमाम हसन बि गॾु हुयो संगत बि काफ़ी गॾु हुई मुंहिंजो बाबो हिन जाइ ते मंज़िल करे पाण फरमाई त बाबा थकिजी पिया आहियूं राति हिते था गुज़ारियूं मूंखे लॻे थो हीअ खजी आहे हीअ जॻह आहे हीअ जाइ आहे मूंखे लॻे थो मालूम थिए थो हीअ उहा जाइ आहे जेका जंगे सिफ़ीन खां मोटंदे मां बाबे अलीअ सां हिन जाइ ते आराम कयो बाबे फरमायो त मूंखे ज़ोर ॾाढियो ज़ोर पे ॾिनासीं बाबे खे निंड अची वई निंड जे दौरान ख़्वाब मां निंड मां हेॾो बबरनर शेर आहे वॾी ताक़त वारो आहे वॾो मुजाहिद मुंहिंजो बाबो आहे पर ईअं छिरक खाई उथे थो
रण करे अखियुनि मां पाणी वहेसि थो। मां चवां थो मुंहिंजो भाउ इमाम हसन चवे थो ओ मुंहिंजा बाबा साईं तूं ही छा थो करी? तोखे वॾनि वॾनि काफ़रनि जे जंग कोन रुआरियो, तूं कॾहिं जंग में कोन रुने, कॾहिं तूं तकलीफ़ में कोन रुने, अॼु तूं छो थो रुई? जी बचड़ा मां ख़्वाब में ॾिठो हिकिड़ी रत जी नहर ते वहे पई, उन में मुंहिंजा बचड़ा लुढ़नि पिया, मां उन्हनि जी मुसीबत बर्दाश्त न कंदे अखियुनि मां पाणी। अज़ीज़ो दोस्तो, मदीने वारे जा प्यारा गुलामो, आख़िर 10 जी रात थी आहे। कहिड़ी रात थी आहे? रात जो इमाम साहब पंहिंजे बचड़नि खे सब्र जी तलकीन कई आहे। दोस्तनि खे चई तव्हां मोटी वञो। दोस्तनि चयो क़िबला असां कॾहिं कोन मोटंदासीं। रात जो सॼी रात अल्लाह जो ज़िक्र कयो अथनि, रात जो इबादत कई अथनि। इमाम हुसैन